अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। वेहो पुट वेहो। चांडोगी पुट मूंखे ख़बर आहे त शेरोज ख़ान जे रिश्ते में तूं ख़ुशि न आहीं। पंहिंजे माउ खे पाण मारण ऐं घरां निकिरी वञण जूं धमकियूं ॾेई रही आहीं। मां सच में पाण खे मारींदसि बाबा। मुंहिंजी इन ॻाल्हि खे तव्हां हिन वक़्तु धमकी सम्झो था न। मुंहिंजी लाश ॾिसी तव्हांखे पाण ई यकीन अची वेंदो। ओ मुंहिंजी माउ, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। आऊं पाण इन शादी में ख़ुशि न आहियां। हुन जेको ज़िन सां ज़ुल्म कयो आहे न, उन खां पोइ मां हुनजे हक़ में न आहियां। उन खां पोइ मुंहिंजे दिलि में हुनजे लाइ नफ़रत पैदा थी वई आहे। पर इन रिश्ते खे ख़तम करण जो मूंखे कोई बहानो नज़र न पियो अचे। बाबा मां शुरू खां चवंदी अचां थी त ही जागीरदारी ऐं सरदारी निज़ाम हिकु वबा आहे ऐं लानत आहे, पर तव्हां मञींदा न हुया। हाणे ॾिसो असां पाण फ्यूडल सिस्टम जा कैदी बणिजी चुका आहियूं। अदा मल्हार बि उन ई निज़ाम जो शिकार थियो ऐं हाणे मुंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻियल आहे। मल्हार सां जेको कुझु थियो उन जो हू पाण ज़िम्मेवार आहे। न बाबा साईं, जेकॾहिं को जवान छोकिरो ऐं छोकिरी पाण खे शादी जे लाइ चूंडे थो त हिन में को ॾोह न आहे। तव्हांखे अदा ऐं मूमल जी पाण में शादी कराइण घुर्जे, पर जागीरदारी उसूलनि ऐं कानूनी तहत उन्हनि खे सज़ा ॾिनी वई ऐं अलॻि कयो वियो। चांडो की धीअ, कुछ हया कर। पंहिंजे बाबा सां ईअं ॻाल्हाईंदी आहे। माफ़ कजो अम्मी, बाबा साईं सां बदकलामी जो तसवुर बि नथी करे सघां, पर मुंहिंजे अदा जे दिफ़ा जो मूंखां हक़ त न खसियो। महिरबानी करे, केतिरनि सालनि खां असां उन्हनि जो मुंहुं ॾिसण लाइ सिकिया आहियूं। बाबा साईं, छा अदा मल्हार लाइ तव्हांजी दिलि न ॾुखंदी आहे? अम्मी, छा तव्हां लिकी लिकी अदा लाइ रोईंदियूं न आहियो? छा अदा खां सिवा तव्हांखे ही घर ख़ाली न लॻंदो आहे? छा तव्हांजा कन अदा जे पेरनि जी आहट ॿुधण लाइ बेताब न रहंदा आहिनि? राति जो ओचितो अखि खुलण खां पोइ तव्हांखे ईअं न लॻंदो आहे त अदा खां पोइ असीं हिकला ऐं कमज़ोर आहियूं? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।